आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो नाओ। श्री नेवंदराम विशनदास जो आज़ादीअ जी लड़ाईअ में योगदान। श्री नेवंदराम विशनदास जो जन्म अक्टूबर 1901 में हालाणीअ में गुरबाणी ख़ानदान में थियो। संदसि पीउ खे सामारे में धंधा हुआ ऐं उते ऐं हालाणीअ में ज़मीनूं हुयूं। श्री नेवंदराम इब्तिदाई तइलीम पंहिंजे हालाणी ॻोठ में वरिती। उन वक़्तु स्कूल कंडियारे तइलके में कोन हो, इन करे शिकारपुर में पंहिंजी पुफीअ वटि वञी रहियो ऐं उते मैट्रिक ताईं अकेडमीअ में पढ़ियो। मशहूरु सिंधी देशभक्त परसराम टहलरामाणीअ बि नेवंदराम खे उते मैट्रिक में पाढ़ियो। पंगती शेवा जो भाव मंझिसि श्री वाधूमल गोकलाणीअ मां पियो, जो शिकारपुर अकेडमीअ जो मैनेजर हो। 3 ॾींहंनि में उते विद्यार्थी सभा बर्पा कई वई हुई, जेका ग़रीब विद्यार्थियुनि खे बि मदद कंदी हुई। एसोसिएशन जो मेड़ बि श्री धर्मदास खत्रीअ जे घर में थींदो हो। सुर्गवासी प्रोफेसर ताराचंद गाजरा उन वक़्तु शिकारपुर अकेडमीअ में पहिरियों नाइब मास्तर हो। शिकारपुर सखरपुर जे वेझो हुई, इन करे उते बि राजनीति मीटिंगूं काफ़ी थींदियूं हुयूं। हू हर कंहिं मीटिंग में शरीक थींदो हो ऐं लेक्चर ॿुधंदो हो। 1917 ईस्वी जे ज़माने जी ॻाल्हि आहे। शिकारपुर में हिकु पब्लिक मीटिंग में डॉक्टर चोइथराम ऐं श्री ॼेठमल परसराम जूं तकरीरूं थियूं। मेड़ ख़तमु थियण बैदि हिकु विद्यार्थीअ खेनि वञी चयो त अहिड़ियूं तकरीरूं ॻोठनि में बि थियणु घुरिजनि, ऐं खेनि नौता ॾिनई त कॾहिं संदसि ॻोठ में अची लेक्चर कनि। छोकिरे खां पुछण ते पतो पियुनि त हू श्री सचानंद जे ॻोठ हालाणीअ जो वेठल हो ऐं शिकारपुर में विद्यार्थी हो। उन वक़्तु श्री नेवंदराम जी उमिरि 16 वर्ष हुई। हुननि श्री सचानंद सां सलाह करे पहिरियों दफ़ो साॻिए साल में प्रोफेसर हासानंद सां गॾु हालाणीअ में वञी वेसाखीअ जे मेले ते अची प्रचार कयो। उते मेले में 25-30 हज़ार माण्हू अची इकट्ठा थींदा हुआ ऐं 3 ॾींहं मेलो लॻंदो हो। उते मुख़्तलिफ़ हंधनि ते मेड़ थिया। खेनि आम हिंदू मुस्लमान ॿुधी ज़रा अजब खाईंदा हुआ त ॻाल्हाईंदड़ कहिड़ा न बहादुर ऐं निडर आदमी आहिनि, जो सरकार ख़िलाफ़ ॻाल्हाए रहिया आहिनि। हू शिकारपुर मां मैट्रिक पास करे कराचीअ जे DJ सिंधु कॉलेज में वञी दाख़िल थियो ऐं साइंस खयाई। हाई स्कूल ऐं कॉलेज में पढ़ंदे हालाणीअ पियो ईंदो हो ऐं सामाजिक ख़्वाह राजनीतिक कम में पूरी दिलचस्पी वठंदो हो। 1917 ईस्वीअ वारे ॾुकार में ख़्वाह 1919 ईस्वीअ वारे वचुंदड़ इन्फ्लुएंज़ा बीमारीअ वक़्तु हुन हालाणीअ ऐं हुन जे पसगिरदाईअ में ॿियनि साथियुनि सां गॾु माण्हुनि जी ख़ूब शेवा कई। इन नमूने हिन पाठ में ॾिठोसीं श्री नेवंदराम विशनदास जो योगदान।